बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां हाकिम अली नारे जो अॼु जंहिं मौज़ू ते असां ॻाल्हाईंदासीं उहो आहे ॿारनि जा बुनियादी हक़, यानी बेसिक राइट्स ऑफ द चिल्ड्रन। असां जंहिं मुआशिरे में रहूं था उते किथे न किथे कंहिं न कंहिं तरह सां कंहिं न कंहिं ॿार सां असांजो ॻंढापो ज़रूरु थिए थो ऐं इहो असांजे लाइ मालूम हुजणु तमामु ज़रूरी आहे त उन्हनि ॿारनि जा बुनियादी हक़ कहिड़ा आहिनि। CRC छा आहे? कन्वेंशन ऑन द राइट्स ऑफ द चाइल्ड, यानी ॿारनि जे हक़नि जो मुआहिदो, यानी हिकिड़ो अहिड़ो एग्रीमेंट, अहिड़ो मुआहिदो जंहिंमें ॿारनि जे हक़नि जे बारे में पाबंद बणायो वियो हुजे, ॿारनि जे हक़नि जे बारे में ॼाण ॾिनी वई हुजे या इहा शइ तय कई वई हुजे त ॿारनि जा बुनियादी हक़ कहिड़ा कहिड़ा थी सघनि था। कन्वेंशन केतिरनि ई मुल्कनि विच में हिक ई कानून जी पाबंदी करण जो मुआहिदो आहे। असांजे मुल्क पाकिस्तान ॿारनि जे हक़नि जे कन्वेंशन जी 12 नवंबर 1990 ईस्वीअ में तस्दीक करे छॾी आहे। हाणे हुकूमत ऐं असां हिन ॻाल्हि खे यकीनी बनाइण जा ज़िम्मेवार आहियूं त कन्वेंशन में ॿारनि जे ॾिनल हक़नि जो तहफ़ुज़ करे खेनि मुयसर करे ॾियो। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त छा अव्हांखे ख़बर आहे त अव्हांजा हक़ कहिड़ा आहिनि, यानी ॿारनि जा हक़ कहिड़ा आहिनि। हाणे जॾहिं असां ॿारनि जे हक़नि जे बारे में ॼाणण जी कोशिशि कंदासीं त पहिरियों इहो मालूम करणु असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त ॿारु केरु थींदो आहे, यानी कहिड़ी उमिरि आहे जंहिं उमिरि जी हद ऐं उमिरि जी लिमिट में असां उन फ़र्द खे असां ॿारु चई सघूं था। ॿारु केरु आहे? चए थो 18 सालनि खां घटि उमिरि जो हर फ़र्द CRC में दाख़िल सभिनी हक़नि जो हक़दार आहे, यानी अहिड़ा माण्हू जंहिंजी उमिरि 18 सालनि खां घटि हुजे उहे CRC जे कानून तहत ॿार में शुमार थियनि था ऐं जेके बि ॿारनि जा बुनियादी हक़ थियनि था उहे हुननि जा बुनियादी हक़ बणिजी वञनि था पिया। हाणे अचो, पहिरियों हक़ इहो आहे त को बि फ़र्क़ु न आहे। अव्हांखे इहो हक़ हासिल आहे त तोड़ी अव्हां केर बि आहियो, अव्हांजा वालिदेन केर बि हुजनि, अव्हां कहिड़े बि सन्फ़ या मज़हब सां तालुक़ रखंदा हुजो, कहिड़ी बि ज़बान ॻाल्हाईंदा हुजो, अमीर हुजो या ग़रीब, तव्हां में को बि फ़र्क़ु न आहे। मज़हब जे बुनियाद ते हुजे, क़ौमियत जे बुनियाद ते हुजे या ॿोली ॻाल्हाइण जे बुनियाद ते हुजे, उन्हनि में असां कॾहिं बि घटि वधाई नथा करे सघूं। उहे सभु जो सभु बराबरि हूंदा आहिनि। किथे किथे असां ॾिसंदा आहियूं असांजे मुआशिरे जे अंदरि जेको ॿारु भील बागड़ी हूंदो आहे या कंहिं बि ॿी अहिड़ी कम्यूनिटी सां तालुक़ रखे थो त असां उनखे घटि दर्जे जो ॿारु छॾींदा आहियूं, जॾहिं त CRC कानून जे तहत ऐं इवन असांजो इस्लाम बि ॿारनि वारी कैटेगरीज़ में ॿारनि खे सभिनी खे बराबरि तस्लीम करे थो ऐं उन्हनि जा बुनियादी हक़ बराबरि हूंदा आहिनि। साथियों, नालो ऐं शहरियत, अव्हांखे इहो हक़ हासिल आहे त अव्हांजो कहिड़ो नालो हुजे ऐं जॾहिं अव्हां पैदा थिया त अव्हांजो नालो ऐं ॼमण जी तारीख़ लिखत में आंदी वञे। अव्हांखे शहरियत जो बि हक़ हासिल आहे ऐं वालिदेन अव्हांजी नज़रदारी सुठी तरह कनि, इहो बि अव्हांजो हक़ आहे। यानी तव्हां जंहिं इलाइक़े में रहो था उतां जी शहरियत जो तव्हांखे मिलणु हिकु सुठो नालो ऐं सुठी सुञाण तव्हांजी बुनियादी हक़ में अचे थी पई। परवरिश जो हक़, अव्हांजे वालिदेन खे अव्हांजी परवरिश जी कम में शामिल थियणु घुरिजे ऐं उन्हनि खे उहो करणु घुरिजे जेको अव्हां लाइ बहितर हुजे। सुठी तरबियत, छोकिरी हुजे छोकिरो हुजे, यानी हर ॿारु बहितरीन परवरिश हासिल करण जो हक़ रखे थो पियो। असांजे मुआशिरे जे अंदरि किथे किथे धीअ ऐं पुट जे बुनियाद ते फ़र्क़ु थी वेंदो आहे, पुट जी बहितर तरबियत थींदी आहे पर धीअ जी घटि। तइलीम जो हक़ बि बराबरि आहे। तइलीम अव्हांजो हक़ आहे। प्राइमरी तइलीम मुफ़्त हुअणु घुरिजे ऐं अव्हांखे रोज़ानो प्राइमरी स्कूल में वञणु घुरिजे, अव्हांखे कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि में बि पढ़ायो वञे। हाणे हिते बि हिन टाइम ते प्राइमरी जी ॻाल्हि थिए थी, पर गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान तक़रीबन इंटर ऐं मैट्रिक ताईं तइलीम लाज़मी करार ॾिनी वई आहे, जंहिंजो ख़र्च गवर्नमेंट पे कंदी। पोइ छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, उन्हनि जी तइलीम उन ॿिन्ही जो बराबरि हक़ आहे। सुठी सिहत बि उन्हनि जो हक़ आहे। सुठी सिहत अव्हांजो हक़ आहे। उनजो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं अव्हां बीमार हुजो त माहिराना इमदाद ऐं दवाऊं मिलणु घुरिजनि। वॾनि खे हर सूरत में कोशिशि करणु घुरिजे त ॿार बीमार न थियनि ऐं उनजे लाइ उन्हनि खे मुनासिब खुराक ऐं सुठी निगरानी मुहैया कनि। असांजे मुआशिरे में इते बि कुझु जायुनि ते इहो थींदो आहे त धीउ खे घटि नज़र में रखियो वेंदो आहे ऐं पुट जे लाइ कुझु वधीक तवजो हूंदी आहे, जॾहिं त ॿिन्ही जो बराबरि हक़ आहे। फ़ुर्सत ऐं तफ़रीह जो हक़, यानी अव्हांखे रांदि जो पूरो हक़ हासिल आहे। वालिदेन ऐं हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उहे अहिड़ियूं सहूलियतूं मुयसर करे, यानी जंहिं एरिया में ॿारनि जी घणाई मौजूदु आहे उते पार्क जो ठहणु, प्ले ग्राउंड जो हुजणु ऐं ॿारनि जे तफ़रीह जे लाइ कुझु घुमण फिरण जूं जायूं हुजणु तमामु ज़रूरी आहे, जंहिंमें
वालिदैन ऐं गवर्नमेंट बराबर जा ज़िम्मेवार आहिनि। बदसलूकी ऐं ध्यान न ॾियण ख़िलाफ़ तहफ़ुज़, कंहिंखे बि कहिड़ी तरह अव्हांखे तकलीफ़ न पहुचाइण घुरिजे। वॾनि खे बि घुरिजे त अव्हांखे बदसलूकी, तशद्दुद ऐं अदम तवजो खां महफ़ूज़ रखनि, एतिरे ताईं त अव्हांजे वालिदैन खे बि इहो हक़ न आहे त अव्हांखे तकलीफ़ पहुचाइनि। यानी बदसलूकी वारे रवैये में जेकॾहिं कंहिं ॿार ते को ग़लति रवैये में हले थो त उहो बुनियादी तरह इन कानून जे तहत मुजरिम बणिजे थो। जिस्मानी ऐं ज़हनी तशद्दुद खां बचाव जो हक़, जेकॾहिं अव्हां का ग़लती बि कयो त कंहिंखे उहा इजाज़त न आहे त अव्हांखे अहिड़ी सज़ा ॾिए जंहिंसां अव्हांखे सख़्तु तकलीफ़ पहुचे या बेइज़ती जो अहसासु थिए। यानी उहे फ़र्द जेके ॿार जी उमिरि में अचनि था पिया, उन्हनि खे जिस्मानी ऐं ज़हनी तशद्दुद खां महफ़ूज़ रखणु तमामु ज़रूरी आहे। इहा ई वजह आहे जो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान उस्तादनि खे बि ॿारनि जा सख़्ती करण खां मना फरमाए थी। माज़ूर ॿारनि जा हक़, जेकॾहिं अव्हां ज़हनी या जिस्मानी माज़ूर आहियो त अव्हांखे ख़ासि निगरानी ऐं तइलीम हासिल जो हक़ हासिल आहे, जीअं ॿिया ॿार खाद खुराक हासिल कनि था। ॿारनि जे जबरी पूरे खां बचाव जो हक़, अव्हांखे इहो हक़ हासिल आहे त अव्हां अहिड़ियुनि जायुनि ऐं हालतुनि में कमु करण खां बचायो वञे जंहिंसां अव्हांजे सिहत खे नुक़सानु पहुची सघे, अव्हांजी तइलीम में रुकावट पवंदी हुजे। जेकॾहिं को माण्हू अव्हांजी महिनत जे ज़रिए पैसा कमाए रहियो आहे त अव्हांखे मुनासिब मुआवज़ो मिलणु घुरिजे। यानी इते ॿारनि खे जबरी पूरे खां मना करणु उन्हनि जो बुनियादी हक़ आहे। जिनसी ज़्यादती खां बचाव, अव्हांखे जिनसी ज़्यादती खां बचाव जो हक़ हासिल आहे। उनजो मतिलबु इहो आहे त को बि माण्हू अव्हांजे जिस्म सां अव्हांजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ कुझु नथो करे सघे। मिसाल तौरु अव्हांजे जिस्म खे हथु लॻाइणु, तस्वीरूं कढणु, अहिड़ी काई ॻाल्हि चवणु जेका अव्हां पाण नथा चवणु चाहियो, या तव्हांखे उहो रंजाइनि था पिया या तव्हांखे तकलीफ़ पहुचाइनि था पिया। फ़ैसिला साज़ी में ॿारनि खे राय जो हक़, जॾहिं बि वॾा के फ़ैसिला कनि था त उहे कंहिं न कंहिं तरह अव्हां ते असरअंदाज़ थियनि था। अव्हांखे इहो हक़ हासिल आहे त अव्हां पंहिंजी राय ॾियो ऐं वॾनि खे घुरिजे त उहे उन ॿार जी राय ते संजीदगी सां गौर कनि। अक्सर करे असांजे मुआशरे में थींदो ईअं आहे त ॿार जी राय खे तवजो में न रखियो वेंदो, जॾहिं त उन्हनि जी राय ॿुधी वञे पोइ उहा ॻाल्हि ॿी आहे त उहा राय केतिरे हद ताईं क़बूल कई वञे थी, पर उन जी राय खे ॿुधणु तमामु ज़रूरी आहे। इज़हार जी आज़ादी, अव्हांखे इहो हक़ हासिल आहे त अव्हां मालूमात हासिल करियो। जेको कुझु अव्हां सोचियो था उनजो इज़हार ॻाल्हि ॿोल में तहरीर जे ज़रिए या आर्ट वग़ैरह जे ज़रिए सां करियो, पर ख़्यालु रखो त उन सां ॿियनि जा हक़ पाएमाल न थींदा हुजनि। यानी ॿारनि खे बि पंहिंजी ॻाल्हि चवण जो पूरो पूरो हक़ आहे। ऐं उन खां पोइ गॾु थियण जी आज़ादी जो पिणु हक़ आहे। अव्हांखे इहो हक़ हासिल आहे त अव्हां ॿियनि सां मिलो, दोस्त ठाहियो ऐं गॾियल तनज़ीमूं क़ाइमु करियो, ऐं उहो ख़्यालु रखो त उन सां ॿियनि जा हक़ पाएमाल न थींदा हुजनि। अक्सर करे किथे किथे असां वटि क़ौमियत जे बुनियाद ते या मज़हब जे बुनियाद ते ॿारनि खे मिलण खां पाबंद बणायो वेंदो आहे, जॾहिं त ॿार उन्हनि बंदिशुनि खां आजो आहे ऐं उन्हनि खे हिक ॿिए सां गॾु थियण जी आज़ादी जो हक़ आहे। मालूमात हासिल करण जो हक़, अव्हांखे हक़ हासिल आहे त अव्हां रेडियो, टेलीविज़न, इख़बार, रिसालनि, किताबनि वग़ैरह जे ज़रिए मालूमात हासिल करियो। वॾनि खे घुरिजे त उहे उन ई ॻाल्हि खे यकीनी बनाइनि त अव्हांखे उहा मालूमात हासिल थिए जंहिंखे अव्हां सम्झी सघो था। यानी इन जे लाइ जीअं मुख़्तलिफ़ जायुनि ते लाइब्रेरी जो हुजणु या उहे सोर्सिस हुजणु जितां उहे ॿार पंहिंजे इल्म सां या कंहिं बि शइ सां जुड़ियल मालूमात हासिल करे सघनि। मज़हब जी आज़ादी जो हक़, अव्हांखे इहो हक़ हासिल आहे त अव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां सोचो, अव्हांखे मज़हब जी आज़ादी जी इजाज़त आहे, पर अव्हांजे वालिदैन खे घुरिजे त उहे अव्हांखे सही ऐं ग़लति मुतलिक़ ॼाण हासिल करण लाइ मदद कनि। जेकॾहिं अव्हांजो तालुक़ु कंहिं अक़लियती ग्रुप सां आहे त अव्हांखे पंहिंजे सक़ाफ़त इख़्तियार करणु, पंहिंजे मज़हब ते अमल करणु ऐं पंहिंजी ज़बान खे इस्तेमालु करण जो हक़ हासिल आहे। काई बि ज़ोर ज़बरदस्ती ॿार ते न हूंदी आहे, हू पंहिंजी राय सां उहा शइ सिलेक्ट करे सघे थो। वालिदैन खां अलहदगी में ॿारनि जो हक़, अव्हांखे वालिदैन खां जुदा न कयो वञे सवाइ इन ॻाल्हि जे त उहा ॻाल्हि अव्हांजे लाइ बहितर हुजे। मिसाल तौरु जेकॾहिं अव्हांजा वालिदैन अव्हांखे नुक़सानु पहुचाए रहिया हुजनि, अव्हांजी सही निगरानी न करे रहिया हुजनि, उन खां सवाइ जेकॾहिं अव्हांजा वालिदैन हिक ॿिए खां जुदा रहण जो फ़ैसिलो कनि त अव्हांखे उन्हनि मां कंहिं सां रहणो पवंदो। अव्हांखे उहो हक़ हासिल आहे त अव्हां आसानी सां ॿिन्ही वालिदैन सां राब्तो करे सघो। ख़ानदान खां महरूम ॿार जो तहफ़ुज़, जेकॾहिं अव्हांजा माउ पीउ ॿई मौजूदु न आहिनि या उन्हनि सां रहणु अव्हांजो गैर महफ़ूज़ आहे त अव्हांखे इहो हक़ हासिल आहे त अव्हां ख़ासि तहफ़ुज़ ऐं मदद हासिल करियो। इन में ॿार जी राय जो शामिल हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं ख़ासि तौर ते अहिड़ा ॿार जेके यतीम हूंदा आहिनि, उन्हनि जी ज़िम्मेवारी जेके बि मुआशरे जा फ़र्द आहिनि या ख़ासि तौर ते गवर्नमेंट उन्हनि जे ज़िम्मे में अचे थी पई। मयारी ज़िंदगी जो हक़, अव्हांखे आराम सां रहण जो हक़ हासिल आहे।
उन जो मतिलबु इहो आहे त वालदेन यकीनी बनाइनि त अव्हांखे खुराक लिबास ऐं रिहाइश जे लाइ जाइ मुहैया हुजे। जेकॾहिं वालदेन माली वुसअत न रखंदा हुजनि त हुकूमत खे घुरिजे त उन्हनि जी मदद करे, छो त ॿार खे उन्हनि जे ज़रूरत वारियूं शयुनि जो मिलणु उनजो बुनियादी हक़ आहे। जेकॾहिं वालदेन घटि वसाइल जे करे उहे शयूं नथा कनि त जेका गवर्नमेंट आहे उहा उनजे लाइ पाबंद हुजे थी पई। असां सभु जेके बि हिन मुआशरे जो हिसो आहियूं उन्हनि जो बुनियादी फ़र्ज़ु बणिजे थो पियो त जिते बि असां सां कंहिं बि तरह सां को बि ॿार तालुक में आहे, राब्ते में आहे, त असां उन्हनि जे हक़नि जो ख़्यालु रखूं। जेकॾहिं कंहिं बि सूरत में उन्हनि जे हक़नि खे सही अदा नथा कयूं पिया त असां कानूनी तरह ॿारनि जे उन्हनि हक़नि जा ॾोही बणिजूं था ऐं उन्हनि खे अदा करण जा पाबंद बणिजूं था पिया। साथियो, हीउ हुयो ॿारनि जे बुनियादी हक़नि जे बारे में नंढड़ो तबसरो जेको तव्हांजे साम्हूं पेश कयो। उमेदु आहे त तव्हांखे ॿारनि जे हक़नि जे बारे में ॼाण मिली वई हूंदी। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ू सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।